सिकंदर गुलाम हुसैन खे आज़ाद कराए मुझे मथां अहिड़ो बदनामी जो दाग लगायो अथसि जेको मां सॼी उमिरि धोई कोन सघंदुसि। इहो वरी की इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। हुन त गुलाम हुसैन खे आज़ाद कराए असांजे मथां एहसान कयो न, इल्ज़ाम कहिड़ो? सिकंदर हैबत खान खे चयो आहे गुलाम हुसैन खे आज़ाद कर, पोइ ई सरदार रांझण खां तुंहिंजे धीउ खे आज़ाद कंदो। हैबत खान जे दिमाग़ में इहो तासुर विधो अथसि त संदसि धीउ खे मूं अगवा करायो। वॾेरे हैबत खान जी धीअ खे कंहिं अगवा करायो? अमीरा बेगम, मूंखे का बि ख़बर न आहे। इहो सॼो ड्रामो सिकंदर ठाहियो आहे। छा उहो अव्हां खे वेढ़ाए कमज़ोर करण थो चाहे? कमज़ोर न अमीरा बेगम, उहो असांखे माराइण थो चाहे। इज़त जे अॻवान जा पलान त नंढनि सां न आहिनि कबा। इज़त जो पलान त इज़त सां कबो आहे। जॾहिं अमीरा बेगम गोली हलंदी आहे न त हिकु न राज माण्हू मरंदा आहिनि, राज। असां त दुश्मननि जे नंगनि जा बि एतिरा ई ख़ैर ख़्वाह आहियूं जेतिरा पंहिंजे नंगनि जा। पोइ सिकंदर ईअं छो कयो? उनखे ईअं करणु न घुरिजे हा। हिन निभागीअ जे करे असां मलाकड़ो हारायो आहे। जेकॾहिं ही घर खां ॿाहिरि न निकिरे हा त छो सरदार रांझण खान हिन खे अगवा कराया। अॼु मां हिन खे ज़िंदा कोन छॾींदुसि। ॿुधाए केॾा मुंहुं कारो करण वई हुई? अयाज़ पुट, कुझु होश का कमु वठि। थप्पो लारण खां अॻु में इहो सोच त असांजो ॾोही केरु आहे। सोडो आ ओ सोडा सोडा। अरे तो डॉक्टर हैदर आ। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। डॉक्टर हैदर खुश बियो खैर, खुशा बाबा बियो खैर आ। बे खबर डॉक्टर साहब, डॉक्टर तो थी वेंदे अञा अञा न सोडा, अञा कुझु ॾींहं आहिनि। ठीक आ, थी त वेंदे न। इहा बि इज़त आहे असांजे ॻोठ जी। डॉक्टर त थी वेंदे न डॉक्टर साहब, पर अस्पताल ॻोठ में खोली जाए। ॻोठ जे माण्हुनि खे वॾी तकलीफ़ थी थिए शहर वञण जे लाइ। हा सोडा, इज़त आहे, पर तूं छा थो करीं? डॉक्टर साहब कुझु बि न, पढ़िया ई न थे त नौकरी काॾों मिलंदी? कॾहिं रेल में त कॾहिं जेल में। सोडा तूं पढ़े हां त का न का नौकरी त मिले ई हां, ईअं रो रला न हुजी हां। ओ डॉक्टर साहब, अगर पढ़ा भी आ न को फ़ाइदो न हुयो। छो त मां ग़रीब हुयुसि। ग़रीबनि खे नौकरी थोरी मिलंदियूं, नौकरियूं न अमीरनि जे लाइ बाबा। सोडा चङो, हाणे मां हलां थो, ॿियो कमकार आहे त ॿुधा। न न डॉक्टर साहब कोई कमकार न आहे। तव्हां ॻोठ हलो, पोइ मिलूं था, मूंखे बि थोरो कमु आहे। वाह मुंहिंजा मोला वाह, इहो थी पढ़ाईअ जो अंजाम। असां न लिखियासीं न पढ़ियासीं, रो रला मथे कला। अला वॾो आहे। बाबा साईं, ॾोही असांजे साम्हूं बीठी आहे, जंहिं असांजी इज़त मिटीअ में मिलाए छॾी आहे। अयाज़, सियाणनि सच चयो आहे, तकड़ कमु शैतान जो आहे ऐं सिदरा बेगुनाह आहे। हिन जो को बि ॾोह कोन्हे को। इहा जेका तादी आहे न, इहा असां सां तादी सरदार रांझण खान कई आहे। सिदरा खे अगवा कराइण में सरदार रांझण खान जो हथ आहे। पुट थोरो ॾाहो थिए। बाबा साईं, इन सरदार रांझण खान जो मां इहो हथ न कटियां त मां बि हैबत खान जो पुट ई न आहियां। अयाज़ खान, सरदार रांझण खान खां बि पलांद वठंदासीं, पर तकड़ सां न, अकुलमंदीअ सां। ऐं सरदार रांझण खान खे अहिड़ो धक तोरे तके हणंदुसि जो सरदार रांझण खान खे ॾींहं जो तारा न सॾींदा। छो त सरदार रांझण खान बि हिकिड़ी धीउ जो पीउ आहे। सॼो ॾोह रांझण खान जो न आहे बाबा साईं। रांझण खान में एतिरी हिम्मत ई न आहे जो असांजे घर में गिरी, असांजे नंगनि में हथ विझे। असां एतिरा अञा कमज़ोर न आहियूं पिया बाबा साईं।
छा मतिलबु आहे तुंहिंजो? कुझु ॾो बाबा साईं, तुंहिंजी न सिकी लधी धीअ जो बि आहे। ए छो घर खां निकिती, कंहिंजे चवण ते निकिती? सॼे मामले जी मूं जांच कराई आहे। इहो त ई पुटु पाण ई ॿुधाईंदी न। बाबा मूंखे का बि ख़बर न आहे। मूं कुझु बि न आहे कयो, मूंखे बचाए। मूं कुझु बि न आहे कयो। तूं ईअं इज़त सां कोन ॿुधाईंदीअ। सौ चढ़प का तुंहिंजी पुठीअ ते वसंदा, पोइ तूं ॿुधाईंदीअ। अयाज़, सोचण जी ॻाल्हि ज़रूरु आहे। इन ॻाल्हि खे थधे दिमाग़ सां ॾिसंदासीं। ॾिसूं त सही न, असांजी पुठीअ में खंजर आख़िर कंहिं हयो आहे? ठीकु आहे बाबा साईं, पहिरियां जांच कयूं था। रांझण खान बि हिते आहे, असां बि हिते आहियूं। ठीकु आहे अयाज़ खान, अचु पाण बंगले ते। ओला बीजा भाऊ, हे केड़ी दरगाह है बाबा? ये साईं इस्माइल शाह जी दरगाह है। हाँ। वाह, जो असांजा माण्हू आहिनि पीरनि जी बि छा चवंदा आहिनि कापी था कनि। अल्लाह अल्लाह, बसि अल्लाह साईं इन्हनि खे सम्झाए। अरे भला माल पीड़िया छा? अंधुआ तो इन ते नथो जे माल पीड़िया मार्केट रे जो तो निभागत पुछो मां चलो हल बिया जा पुछ। जमीला, मूंखे सच सच ॿुधाए त वॾेरी सिदरा घरां कीअं निकिती? वॾेरे हेबत खान जो शक तो मथां आहे। मूंखे हुकुम कयो ताईं त ॻाल्हि चिटी करे ॾे, न त जमीला खे गोली हणी मारे छॾ। रेस त रेस आहे, धारियूं आहे। पंहिंजी धीउ खां पाण छो नथो पुछे? जंहिं ॾोह कयो आहे उहा घर आराम सां वेठी आहे ऐं तूं मुंहिंजे मथां बंदूक सिधी करे बीठो आहे। वाह जो मर्दनि वटि इंसाफ़ आहे, करे हिकिड़ो ऐं भरे ॿियो। मूंखे हितां ई हुतां जी कहाणियूं न ॿुधाए जमीला। मूंखे इहो ॿुधाए त सिदरा खे कीअं अगवा कयो, या सिदरा पाण केॾां वई हुई? मूंखे जेका ख़बर हुई मूं सभिनी खे ॿुधाए छॾी आहे। इन खां वधीक मूंखे का ख़बर न आहे। मूंखे मारण सां अगरि तुंहिंजी बांह थुली थिए थी त मूंखे मारे छॾ। हिन जो मतिलबु त तूं मूंखे इज़त सां न ॿुधाईंदी आहे। मूंखे ईअं थो लॻे जमीला त वॾेरी सिदरा खे घरां तो ई कढियो आहे। मूंखे पक आहे त जमीला तूं वॾेरी सिदरा खे घरां कढायो आहे ऐं उनखे अगवा कराइण में तूं जो ई हथ आहे। छो त वॾेरी सिदरा तोखे सभु कुझु ॿुधाईंदी आहे। मूंखे का ख़बर न आहे चाकर खान, तूं पंहिंजो शौक़ु पूरो कर, मूंखे मारे छॾ। मां इहो ई सम्झंदसि त हीअ सज़ा मूंखे पंहिंजे सचे ऐं हक़ीक़ी मुड़ुस मुख्तियार खे मारण जी ॾोह में मिली रही आहे। तूं ईअं कोन मञंदी आहे। जो आयो ही हिते? मां को चोरनि जो पाखारीदार आहियां जो मूंसां मिलण आयो हुयो। निकिरी वञ हितां। तू चोर आई? निकुर। अरे सूमर जी घर मां चोरी कई अथई? चोर? बाबा मूं मथां कूड़ो इल्ज़ाम आयो अथई। बाबा साईं, मां सूमर जी चोरी कीअं कंदुसि? सूमर जी धीअ खे त मां पंहिंजी भेण सम्झंदो आहे। बाबा साईं, शेरू न आहे, उन चोरी करे मुंहिंजे मथां इल्ज़ाम हणायो आहे। मां चोरी न आहे कई सूमर जी, हू मुंहिंजी भेण आहे राणी। चुप कर बेईमान। चोर खे कहिड़ी ख़बर त भेण जी चोरी थो कयां, माउ जी चोरी थो कयां। तूं चोर आई? मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं हिकु हफ़्ते में सूमर खे चोरी न मिली न त मां गोली हणी छॾींदोसि। गोली? बाबा हफ़्तो त परे आहे, मां 2 ॾींहंनि में शेरूअ खां चोरी वापसि वठंदुसि।
बाबा तू नाराज नथी मुको बाबा तू नाराज नथी निकरी वन था निकल बाबा वञा थो बाबा मूंखे कसम आहे परवरदिगार जो मां शेरो जा टुकड़ा टुकड़ा करे छॾींदुसि उन जा हथ कपे करे तुंहिंजे कदमनि में फिटी न कयमि त सोडो मुंहिंजो नालो ई न आहे सोडा सरदार साईं उन ॾींहुं बि शेरूअ जे पोयां पियो हो ऐं हाणे बि शेरू वारनि जे पोयां हथ धोई पियो आहे। सरदार साईं छोरो ख़राबु थियो आहे, पीउ शरीफ़ पुटु बदमाश थी वियो आहे। चवंदा न आहिनि शरीफ़नि जे पुठियां चुटा। फकीर साईं मूं अवां जो वॾो नालो ॿुधो आहे। बाबा वॾो नालो त मुंहिंजे रब जो आहे, मां त उनजो हिकिड़ो अदना फ़क़ीर आहियां। रब साईं अवां जी हर दुआ क़बूल करे थो। अमीं त रब जा प्यारा बाना आहियो। अल्हम्दुलिल्लाह। अॼु मुंहिंजे पुट ऐं हैबत खान जे पहलवान जे विच में मलाखड़ो हुयो। बाबा जॾहिं इंसान पंहिंजो पाण खे रब जे हवाले करे छॾींदो आहे त मालिक साईं उनखे पंहिंजी कशफ अता करे छॾींदो। बाबा कुर्बान तूं मूंखे पंहिंजी हाजत ॿुधाए। वाह सुभान अल्लाह, अव्हांखे सभु ख़बर आहे। मलाखड़ो बि विढ़ंदो ऐं हू पंहिंजे दुश्मन खे नाक़ाबिले शिकस्त बि ॾींदो। दुआ कयो त मुंहिंजे बचड़े गुलाम सिंह खे को कोसो वाह न लॻे। कुर्बान गुलाम हुसैन जो वार बि विंगो कोन थींदो। वॾी महिरबानी फकीर साईं, वॾी महिरबानी। बसि तव्हां दुआ कयो। दे त ख़बर मथो झोल जो मेलो आहे। गुलाम से न तयारी ब्यारी कई आहे जाने? हाँ सोडा असांजी फुल तयारी आहे। उस्ताद कुर्बान असांजी ऐं गुलाम सिंह जी फुल तयारी कराए छॾी आहे। वाह वाह वो तो धमाका थी। अस्सलाम वालेकुम सोडा। वालेकुम सलाम। चाला लाला असगर साहब खुश है खैरा? हाँ हाँ मां खुश आ। असगर इहो तो ॿुधाए हे बि मल अच्छा? न सोडा ई मल काथे आ? ई हयात वारनि जो वाठो आ ऐं उन्हनि जो माण्हू आ। तयारी ते चाकर खान वारनि हयात खान वारनि कई आहे सोडा। हेल बि सोभ असांजी थींदी इंशाअल्लाह ताला। अरे कहिड़नि बेईमाननि जो नालो खयो थी। बेईमानी ऐं ठगीअ ते मल थिया आहिनि, इन्हनि खे तो मल चवी। कुर्बान त पंहिंजी टंग भञाई, हाणे पुट जे कंढे लॻो, हाणे उनजी बि टंग भञाईंदो। चाकर खान वॾो मल आ, उनजो नालो आ पूरी सिंध में हाका। कूड़ो कंहिं जाइ जो। अरे इहो शुक्र करे जो मां न हुउसि, ये चाचा कुर्बान जी जंग भॻऊं मां जान ॿई टंगियूं कटे छॾियांसि हा। सुडा सुठो हुन में त तूं उन्हनि जे विच में न अच। तुंहिंजो कौड़ो असां भोतारने अॻे ताईं आहे। कौड़ो कौड़ो मां डिॼा थो चमचागिरी थो करण जी। चमचागिरी सोडा छॾी सोडा मां वञां थो, पर इहो तो सुठो न कयो आहे। हल हल सुठो न कयो आहे, हल।
तूं रेस वॾे खे सॼी हक़ीक़त छो नथी ॿुधाई? मां हिकिड़ो लफ़्ज़ बि पुछां हा न, अदा आयासि त मूंखे उफट मारे छॾिया। ख़बर नाहे छा थींदो, तोसां गॾु मां बि मरंदसि। चाकर खान मूं ते छितो थियो पियो आहे, चवे थो त तुंहिंजे बारे में मां रेस खे सॼी हक़ीक़त ॿुधायां। हू सम्झनि था त मां तुंहिंजी राज़दार आहियां ऐं मूंखे तुंहिंजी सॼी ख़बर आहे। जमीला, हाणे अलाए छा थींदो, मूंखे लॻे थो त मां बि मारिजी वेंदसि। तूं कोन मरंदीअ, छो त रेस इहो ई थो सम्झे त तोखे सरदार रांझण खान जे माण्हुनि अगवा कयो हो। न न, मूंखे सरदार रांझण खान जे माण्हुनि अगवा न कयो हुयो। त पोइ तूं पंहिंजे पीउ खे सॼी हक़ीक़त छो नथी ॿुधाईं? छा तूं नथी सम्झी? जेकॾहिं रेस हैबत खान ऐं सरदार रांझण खान विढ़ी पिया त नुक़सानु तुंहिंजे पीउ जो ई थींदो। उन महिल अदा ईअं बाबा जे मथे ते खून सवार हुयो, हिन करे मां ख़ामोश रहियसि। पर हाणे मां मौक़ो ई महल ॾिसी बाबा खे सभु कुझु ॿुधाए छॾींदसि त मुंहिंजे ॾोह जो ॾोहारी सरदार रांझण खान न, असांजो नौकर कमदार जो पुटु बिलावल आहे। हा सिद्रा, जेको सच आहे तूं उहो ई पीउ खे ॿुधाए छॾ। हुन बिलावल मूंखे हिकिड़े चमाट जे बदिले 50 चमाटूं हयूं आहिनि। हुन निमक हराम खे छल खां निमक जी मार पए, हुन मुंहिंजे मथे तां पोती लाइ मूंखे बेइज़्तो कयो आहे। मां हुनखे कॾहिं बि माफ़ न कंदसि, कॾहिं बि न। सिद्रा, सिद्रा तूं रो न, तूं रेस हैबत खान जी धीउ आहीं ऐं रोअण तुंहिंजे चेहरे ते शोभा नथो ॾे। छा ॻाल्हि आहे, अॼु वरी तयारियूं लॻी पियूं, काॾे वञण जो इरादो आहे छा? अदा गुलाम सिर मलाखड़ो खटी आयो आहे ऐं मां मासी सुमल खे मुबारक ॾियण वञा पई। इहो त सुठी ॻाल्हि आहे, पर तूं हथे खाली न वञजांइ। न न, मां ख़ाली हथे न वेंदसि। हिकु मिठाई जो दॿो ऐं पैसनि जो हार वठी ॾे त पोइ मां वेंदसि। तोखे मां ॿई थो आणे ॾियां, पर इहो त ॿुधाए त वेंदी आहे कंहिंसां? तूं हल त सुठो आहे। न न, तूं पाण हली वञ, मां यार सोरे सां पाण गॾिजी ईंदुसि। चङो ठीकु आहे, मां तयारु थियां थी। ठीकु आहे, तूं तयारु थी वठि, मां मिठाईअ जो दॿो ऐं नोटनि जो हार वठी मां अचां थो। चङो, मां तयारु थियां थी। खैर त आई, काॾे तूं वञी? हाँ रेशमा, ले शेरू खे ॾिठई ते? शेरू हेॾे पियो वञे? हेॾे पहुची, और तमाने खे न छॾुसि। चाचा कमदार, खैर त आई? ॾाढो परेशान पियो नज़र अची। हाँ हाँ, मिड़े ही खैर आप को परेशान न करे हाँ तो शेरुआ जी थोड़ी तबीयत सही काने। भला बुझो शेरुआ में को कम थी छा? चाचा तू तो चए पियो तो तू जो सोढो कोन ईंदो, मुंहिंजो सोढो त अची वियो ॿाहिरि। तू त चए पियो चाचा तो सोढो कॾहिं बि न निकिरंदो हो त ॿाहिरि निकिरी आयो। ग्यारह सां ॻाल्हाए फिली पे थी सोढो अहिड़ो को मोतबर थी वियो जो मुंहिंजो पुटु शेरुअ जे हुन खां लिकंदो। मां पाण रे कंधार खे रोकियो वेठो आहियां त करेसि पूरो हिते जो हिते तूं वराए केॾो वेठी ॾियाड़ियूं हणी वेठी थी मूंखे ॾियारी। चाचा तुंहिंजो पुटु तो न को वते पियो लिकंदो, उन ॾींहुं वते पियो रड़ियूं कंदो। तोभा चाचा कमदार अछी ॾाड़ीअ में केॾो त कूड़ तो ॻाल्हाई। सभ खे ख़बर आ तुंहिंजो पुटु शेरू
सोढे को वतंदो आटरी जंदो हलाणी हली तो कसो छड़ वजो मां गई पंहिंजे सिर बुत खां बेज़ारा उहा वेठी थी वधीक मूंखे परेशान करी कहे न हो कपिड़ो विकण बि बंदि कया सभु बाउंड्रियूं ॻोठ जूं बंदि चाचा कमदार तो भी घणा कम कया थी तू जो शेरू कोन पचंदी हाणे सोढो वियो तईसी वियो हाँ शेरो विरोते वीरो वीरो शेरो डरो न मत वीरो शेरो ले शेरो शेरो वीरा चवाई थो न सोटा त अरे सोटा अरे सुना ए खुदा जे मस्त दे खुदा मस्त दे मुझे पुट के कोड़ी ए पटको मेड़ पटको बाबू अरे मारो कर मुझे पुट के मार जे मुखे न मार अरे तू तो मुझे भाव है ए सोटा खुदा दे नच्चा मुखे भा तू कतो रही बेईमान है